ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मुंहिंजो शिव बाबा कीर्तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे असांखे परमात्मा हिन सृष्टि ते जो कर्तव्य करणु आयो आहे हुनजे हिन कर्तव्य में पंहिंजो मददगार ठाहिण जे लाइ बाबा चए तो मुझे हिन कार्य में मदद कर। खुदा खे खिदमतगार मतलब भगवान भी पंहिंजे पाण कुछ न करे सघंदो। अॼु माण्हू चवंदा हे भगवान असांजी मदद कर, त भगवान कीअं मदद कंदो? हुन वटि त शरीर ई न आहे, वो त अशरीरी अजन्मो आहे। चलो था समझो कि भगवान इन पत्थर की मूर्ति में आहे या ग्रंथ शास्त्र मालाएं में आहे, तो उन पत्थर की मूर्ति जे अॻियां प्रार्थना था करो हे भगवान असांजी मदद कर, तो पत्थर की मूर्ति मदद कंदी छा? त भगवान जा मददगार हिन दुनिया में हूंदा, जेके भगवान जेको कमु कंदो आहे न, उहो कमु करण में हुनजी मदद कंदो। भई तव्हां अॼु कंहिंखे यादि कयो, भगवान खे यादि करे हुनखां कुझु प्रार्थना कई कि मूंखे इहो कमु करणो आहे, हीअं थी वञे, त उहो कीअं मदद कंदो? जॾहिं तव्हां बि भगवान खे यादि कंदव, जॾहिं घर में या दुनिया में सभु माण्हू भगवान खे यादि कंदा, त तव्हां भगवान खे प्रार्थना कई। जेको माण्हू ॿियो बि हिन दुनिया में भगवान खे यादि कंदो आहे, हुन द्वारा भगवान असांजी मदद कंदो, हुनखे शक्ति ॾेई करे। त भगवान खे माण्हू खपनि न, भई असांखे सिर्फ़ सॼो ॾींहुं दुनिया में ई न फसणो आहे। ॿार गृहस्थी धंधो पढ़ाई लिखाई सिर्फ़ इहो ई कमु न करणो, असांखे भगवान खे बि यादि करणु छो ज़रूरी आहे? छो जी ताकि असांजे आसपास के माण्हू खे ज़रूरत हूंदी ऐं उहो असांखे नथो ॿुधाए, लेकिन हुन भगवान ते विश्वास रखे अथई, भगवान खे ॿुधायो अथई, त असांखे बि न पतो हूंदो। लेकिन असां अगरि भगवान खे यादि कंदा आहियूं न, त भगवान असां द्वारा हुननि जी मदद कराईंदो। त बाबा चवंदा कि हाणे मूंखे अहिड़ा मददगार खपनि, इन करे सॼो ॾींहुं कम से कम परमात्मा त असांखे चईंदो आहे भई सॼे ॾींहं में 24 घंटा हूंदा आहिनि। वैसे त भगवान चईंदो आहे 8 घंटा तव्हां आराम करो, 8 घंटा तव्हां पंहिंजो कमु करो, जेको बि कंदा आहियो। बाक़ी 8 घंटा असांखे भगवान खे यादि करणो खपे। लेकिन त बि न, चलो 4 घंटा, चलो 2 घंटा, चलो कलाक, लेकिन मन सां करो। हुन कलाक में असांखे कुझु बि यादि न थिए, सिर्फ़ु मां ऐं बाबा परमात्मा। तॾहिं असां द्वारा माण्हू बाबा बि परमात्मा बि कंहिंजी मदद करे। छो जी हाणे सभी माण्हू चवनि असां धंधो कंदासीं, पढ़ाई कंदासीं, गृहस्थी, असां त सॼो ॾींहुं घर में ई आहियूं, ॿारनि में पूरा आहियूं, कुझु चईंदा सॼो ॾींहुं असां ते त शरीर ई बीमार रहंदो आहे, शरीर जी बीमारी में हली वेंदो आहे समय, ॿारनि में हली वेंदो आहे, धंधे में हली वेंदो आहे, पढ़ाई में हली वेंदो आहे, पर दुनिया में दुख बि आहे। त अगरि तव्हां सॼो ॾींहुं बसि इहे ई कंदा रहंदव त भगवान तव्हांजी मदद कीअं कंदो? भई हाणे
पहिरियों त चलो माण्हू सन्यासी माण्हू घर गृहस्थी छॾे करे जंगलनि में तप कंदा हुया। हाणे त उहो बि घर गृहस्थी ठाहे उहो बि गृहस्थी वारो जीवन जीअनि था, सिर्फ़ शादी नथा करनि त उहो बि एॾो तप नथा करे सघनि। पहिरियों ॿुढा माण्हू भॻवान खे यादि कंदा हुया 60 वर्ष जी आयु खां पोइ। इहो जेको नियम ठहियल हो हाणे उहो नियम न आहे न, ॿुढा बि माण्हू यादि नथा करनि। पोइ अगरि नंढा ॿार ज्यादा भॻवान सां जुड़नि त हुननि खे बि नथा जोड़नि। पोइ कोई ज्यादा भॻवान जो नाम थो वठे, मंदिर टिकाणे वञे थो, भक्ति थो करे, उहो बि माण्हुनि खे पसंदि न आहे। सॼो ॾींहुं मंदिर थी घुमे, सॼो ॾींहुं पाठ थी करे, घर में ध्यानु नथी ॾे। घर ते छा ध्यानु ॾियणो, जेके कमु करणो करे करे हुन खां पोइ फ्री आहियो न, हेॾे होॾे टीवी ॾिसंदव, फालतू ॻाल्हियूं कंदा, तंहिंखां सुठो त भॻवान जो नाम वठंदव त हिन सां छा थींदो, असां द्वारा परमात्मा ॿियनि जी मदद कराए सघंदो। छोकी दुख ॾाढो आहे न। हाणे सॼो ॾींहुं टीवी था ॾिसो, ॿारनि में पूरा आयो, एतिरो त ॿारनि खे ज़रूरत न आहे, एतिरो त टीवी ॾिसण जो न करणो खपे। बल्कि ठीकु आहे अधु कलाक, लेकिन त बि टीवी ॾिसण सां सॼो दिमाग़ ख़राब जेको सुठो हूंदो न उहो सभु गंदो थी वेंदो। त भले खेॾो आहे, हेॾे होॾे वञो भले, लेकिन टीवियूं न ॾिसणियूं खपनि। कोई सुठी चीज हुजे त भले ॾिसो। बाक़ी घर घर जी कहानी त अॼुकल्ह हर घर में आहे, पोइ टीवी में ॾिसी करे छा था करो। अॼु जेको घर वारे सभु ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि टीवियुनि में, उहे त सभिनि जे घर में हले थो। पोइ सॼो ॾींहुं त घर गृहस्थी ॾिसो था न, पोइ उहो अलॻि सां छो था ॾिसो। त बाबति ॾिसो, भले सॼो ॾींहुं तव्हां सुठा सुठा कम बि करो न, जंहिंसां असांजी बुद्धि में कचिरो न पए, जंहिंसां भई छोकी असां अगरि अहिड़ी चीज ॾिसंदा आहियूं न त वरी असां जॾहिं भॻवान खे यादि कंदा आहियूं न त इहे सभु ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि, असां भॻवान खे यादि न करे सघंदा आहियूं। त अहिड़ी चीज असां ॾिसो ई न, सोचो ई न, जंहिंसां असांजी बुद्धि ख़राब थी वञे, बुद्धि में बुरा बुरा वीचार। त छोकी भॻवान खे बि मददगार खपनि न, त कम से कम अधु घंटो कलाक सॼे ॾींहं में भॻवान खे ॾियो। हुनमें ये ही कोशिश करो कि असांजो मन बुद्धि हुन सां लॻे, असांजी बुद्धि में कोई ॻाल्हि न अचे सिवाय परमात्मा जे, असांजे मन में सिर्फ़ु हुनजी यादि अचे। तॾहिं असांजो बि बेड़ो पार त ॿियनि जो बि बेड़ो पार। सॼे ॾींहं में विसर्ज में बि असां भॻवान खे यादि कंदा आहियूं त चईंदा न तेरे बाणे सर्व जो भलो। त असां अगरि हिकु ॼणो घर में मन सां भॻवान खे यादि कंदा त तव्हांजे कारण सॼे घर जो कल्याण। अॼु माण्हू सोचे थो त पढ़ाई था करूं, त धंधा था करूं, त रोटियूं था ठाहियूं, त सॼो ॾींहुं घर में कमु कंदा रहियूं, लेकिन आत्मा खे शक्ति कॾहिं ईंदी। आत्मा खे शक्ति बि त खपे, सम्झ बि त खपनि, गुण बि त खपनि। जो आए दिन पढ़ाई कंदे, गृहस्थी संभालदे, धंधो कंदे, जो दुख परेशानी अचे थी, जो आत्मा हलचल में अची थी वञे, विकार बुराइनि जे वश थी करे, उन सां असांखे केरु छुड़ाए। उनजे लाइ भॻवान खे यादि करणो पवंदो। अगरि तव्हां हिकु ॼणो बि घर में सचे मन सां हुनखे यादि कंदव त परमात्मा जी छत्र छाया जे हेठां रहंदो न तव्हांजा घर वारा। हिकु ॼणो बि यादि कंदो त भॻवान जी छत्र छाया त हुते रहंदी आहे। इन करे चईंदा आहियूं तेरे बाणे सर्व जो। त हाणे असांखे बाबा चए थो मां हिन सृष्टि ते आयो आहियां त मूंखे मददगार खपे। अगरि भॻवान जो मददगार थियणो आहे, भॻवान जी हिन कार्य में मदद करणी आहे त खुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करो। यादि करे हिन खां शक्ति वठणी आहे असांखे, और जेको वो ज्ञान ॾे थो वो ॿुधी करे जीवन में धारण करे ॿियनि खे बि ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए।
ये टीवियूं पिक्चरियूं सीरियलनि जी ॻाल्हियूं कंदा आहिनि, हिन खां त सुठी सुठियूं ज्ञान जी ॻाल्हियूं कंदा करो, अर्थ कढंदा करो, जीवन में सदा सुख शांति सां कीअं रहूं, इहा जो उपाय परमात्मा असांखे ॿुधाए थो, हिन ते वीचार सागर मंथन करे हिन ते ॻाल्हियूं कंदा करो। बाक़ी हिन ईअं कई इहो अहिड़ो आहे फलाणे सां ईअं थी त अॼुकल्ह दुनिया में सभु जॻह ई थींदो, कंहिंसां कुझु थिए थो, कोई दुख परेशानी आहे, उनजे बारे में डिस्कस करे छा कंदो, फलाणे कीअं दुख थियो, फलाणे सां ईअं थियो, फलाणी हिन सां ईअं कंदी हुई, ईअं कंदी हुई, उहो त थी वियो, पिक्चर पूरी थी वई न उन्हनि जी। त उनखे वीचार करण सां मतिलबु छा आहे? बाबा चए थो हुनजी जॻह सोचो भई जेको थियो सभिनि जो भलो थिए, सभु सुखी रहनि, हाणे जेको थियो सभु भुलिजे। छोकी माण्हू करण वक़्तु एॾो ध्यानु न ॾींदो आहे, लेकिन जॾहिं करे करे पोइ समय बीतंदो न, पोइ हुनखे ॾाढो पश्चाताप थींदो। हाणे कीअं माण्हू ग़लती त करे छॾी, हुन समय उहा आत्मा पंहिंजे वश में न हूंदी आहे न, जेकी आत्मा बुरा कम कंदी आहे न, उहो पंहिंजे वश में न हूंदी, उहो त कम कंदी रहंदी आहे। पोइ जॾहिं कम करे छॾंदी आहे, हुन खां पोइ हुनखे होश ईंदो त अरे मां ईअं छा कयो, चईंदे न मुंहिंजी बुद्धि भ्रष्ट थी वई हुई, अलाए सम्झ ई ख़तम थी वई हुई। तॾहिं त जीअं जॾहिं बि मन में जास्ती वीचार अचे न, कॾहिं बि हुन ते हुनखे ज्यादा सोचो न, भॻवान जो नाम वठंदा करो, हुन सां छा थींदो, बुरे वीचारनि सां मुक्त थी वेंदा आहियूं, फालतू वीचारनि सां। जॾहिं मन में ज्यादा फालतू वीचार, बुरा वीचार हलनि त तुरंत परमात्मा खे यादि कंदा करो, पंहिंजे मन मां उहा ॻाल्हि हुनजी जॻह ॿियो सोचंदा करो। कि असां जॾहिं ध्यानु ॾींदासीं न, भई माण्हू ॿारनि जे मथां ध्यानु थो ॾे, पंहिंजे शरीर जे मथां ध्यानु थो ॾे, टीवियूं एॾी ध्यानु सां थो ॾिसे, लेकिन असांखे इहो ध्यानु ॾियणो आहे कि मन छा थो सोचे, ऐं इहे कम जो आहे या न। त उन अगरि कोई ॻाल्हि वो ॾाढी देरि खां सोचे थो, ॾाढी देरि खां उल्टो सुल्टो वीचार हलनि था, त पहिरियों त चेक ई करो कि छा थो सोचे, ॾाढी देरि खां पोइ न चेक करो, पहिरियों ई चेक करो हुनखे। अगरि वो ॻाल्हि ठीकु न आहे, फालतू वीचार आहिनि, त हुननि खे उते ई ख़तमु करो, हुनजी जॻह ॿी वीचार सोचो। कि ॿार सम्झो कुझु खेॾे, उहो ठीकु न आहे हुनजे लाइ, त हुनखां उहो खिलौनो वठी करे ॿियो खिलौनो ॾींदा आहिनि न हुनखे, त मन बि सोचे तो ही छा तो करे, खेल ही त खेॾे थो न सॼो ॾींहुं, हुन जो सोचण जो कमु अथसि, उहो अलाए काथे काथे कहिड़ी दुनिया में पहुचाए छॾींदो आहे मन, अलाए कहिड़ा कहिड़ा सपना ॾिसी वठंदो आहे माण्हू हिकु ॾींहुं, अलाए कहिड़ा काथे काथे पहुची वेंदो आहे, हा मां ईअं कंदमि ईअं कंदमि, एॾो सारा वीचार अनगिनत, ॾाढा ई इलाही वीचार। और जॾहिं टीवी ॾिसंदो न त हुन समय बि ईअं सोचो आहे, हा मां बि हीअं कंदमि हीअं कंदमि, फलाणी बि अहिड़ी आहे, हिन वांगुरु आहे, उहो ई वीचार कंदो रहंदो, पोइ सॼो ॾींहुं उहो ई टीवियुनि में ई वीचार घुमे थो। माण्हू ॾिसो ज्ञान में वञे, सुठी सुठी ॻाल्हियूं सोचे, ऐं हुन ज्ञान में पंहिंजो मन बुद्धि लॻाए त माण्हू ड्रिजंदा आहिनि, चईंदा न न हिनखे ज्यादा ज्ञाननि में न वञण ॾे, न त हुननि जी थी वेंदी। ऐं तव्हां त सॼो ॾींहुं टीवियुनि जा ई त आहियो, इहो सुठो आहे। टीवी में जो तव्हां कैरेक्टर ॾिसो था, फलानी अहिड़ी ओड़ा ई कैरेक्टर, हा असांजे घर में बि इहा अहिड़ी आहे अहिड़ी आहे, त सॼो ॾींहुं तव्हां बि त टीवियुनि जी दुनिया में हलो था न, तव्हां बि त घर में रहंदी हुई, घर में न आहियो, उहे ई टीवी पिक्चरनि जा स्टोरी, सोचो था सां गॾु बि ईअं थो थिए, इहो बि ईअं थी करे, तंहिंखां सुठो त ज्ञान सुठो न, भॻवान जो नाम सुठो न। माण्हू ड्रिजंदा आहिनि कि न ज्यादा भॻवान जो नाम न वठो, ज्ञान में न मोकिलो, न त हली वेंदी। अरे तव्हांखे घर में कमु करे थी, रोटी त ठाहे ॾे थी न,
ज्ञान कोई भगवान ये थोड़ी चईंदा घर बार छॾे छॾो कम न करो, तो कोई कोई माण्हू ईअं करे वठंदा आहिनि, पर परमात्मा तो खुद चए तो मां त गृहस्थ आश्रम ठाहिणो आहे, तव्हांजी जो गृहस्थी आहे वो घर गृहस्थी में रहंदे हुए सिर्फ मुंहिंजो ज्ञान ॿुधो, मूंखे यादि करो ताकि तव्हांखे घर गृहस्थी कीअं हलाइणी आहे, कीअं हलाइणी खपे, इहो बि अकुल माण्हुनि खे न आहे। अॼु वॾा माण्हू चईंदा न असांखे त अकुल आहे, असां त ॾाढो जीवन जीतो, असांखे अकुल न आहे छा घर परिवार कीअं संभालबो। लेकिन अगरि तव्हांखे अकुल हुजेव त तव्हांजे घर परिवार में दुख शांति हुजे, तव्हांजे घर परिवार में सुख शांति ख़ुशी हुजे, ॿियो तव्हां ॿियनि जे लाइ बि सोचो आहे सुठो सुठो। तो बाबा जी तो हिन समय कंहिंखे बि अकुल न आहे पंहिंजो घर गृहस्थी खे सुख शांति सां कीअं हलाए सघे। अॼु माण्हू घर घर में ॾिसो, चाहे वॾा चाहे नंढा, खुद बि परेशान त ॿिया बि परेशान। घर घर में माण्हू हिक ॿिए जी ख़ुशी नथो ॾिसी सघे। अॼु कोई ख़ुशि हूंदो त चईंदो अॼु ॾाढी ख़ुशि थी नज़र अचे, छा थियो आहे, मतलब खुशी आहे त जीअं त सालनि खां पोइ कोई हिकु ॾींहुं आयो आहे जो खुशी माण्हू मनाए थो। ये त्योहार अॼु छा कंदा आहिनि, घर घर में रोज़ लड़ाई झगड़ा कंदा आहिनि, रोज़ तेरी मेरी कंदा आहिनि, पोइ ये ॾींहं फिक्स करे रखिया अथनि हा भई त्योहार जे ॾींहुं घर में लड़ाई झगड़ा न थींदा, तो चईंदा आहिनि अॼु न करो कल्ह कजो, अॼु न करो, अॼु होली आहे, अॼु दिवाली आहे, अॼु राखी आहे, अॼु त्योहार जो ॾींहुं आहे, वॾो ॾींहुं आहे, अॼु लड़ाई झगड़ो न करो कल्ह कजो, पोइ डिस्कस कजो, न कॾहिं बि न करो न। अॼु जो रोज़ ई दिवाली मनायो, रोज़ ई होली मनायो, रोज़ ई राखी मनायो, रोज़ ई त्योहार मनायो न। जॾहिं त्योहारनि में बि माण्हू लड़ाई झगड़ो नथो करे, कोशिशि थो करे त ख़ुशी रहूं, मिली जुली करे रहूं, त रोज़ ई त्योहार मनाए न, हिकु ॾींहुं छो त मनाए। त बाबा अॼु चवनि था कि रोज़ ख़ुशी जो ॾींहुं मनाए, रोज़ मूंखे यादि करे कुझु न कुझु नयो करो, पंहिंजे जीवन में सुख शांति ख़ुशी हुजणी खपे। छो जी ॻाल्हि आई आहे त वेंदी बि, अगरि असां हुन ॻाल्हि खे पकड़े वेंदा आहियूं त वो सुझदी न आहे, ॿियो ई उलझी वेंदी। हिन करे रोज़ त्योहार मनायो, रोज़ ख़ुशी जो ॾींहुं मनायो, त हिन सां असांजे जीवन में रोज़ सुख शांति थी वेंदी। ॿियो बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे शांत रहणो, हाणे असांखे शांत जे ॾींहं में हिकु मिंट बि अगरि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे शांत रहंदव न, त वो शांति जी शक्ति सां सॼो ॾींहुं असांजो सुठो निकिरंदो। माण्हू सुबुह खां ई शोर शराबो वारो जीवन जीए थो न, सुबुह जो उथंदे ई जान रड़ियूं थो मारे, भॻवान की यादि था करनि, लेकिन अगरि असां सुबुह सुबुह जो हिकु मिंट बि बाबत थिए थो, माण्हू त कलाक ॿ कलाक ॾींदे, हिकु मिंट बि तव्हां सुबुह सुबुह जो शांति सां मूंखे यादि कयो, मूंसां मिलन मल्हायो, मूंखां शक्ति वरितव, त तव्हांजो सॼो ॾींहुं ॾाढो ई सुठो वेंदो। छो शांति अहिड़ी चीज आहे जीवन में, हर हिक खे शांति खपे। छो शांति असांजो धर्म आहे, असली धर्म आत्मा जो असली धर्म छा आहे, शांति। त शांत में रही करे हर कर्म करणो खपे। आत्मिक सृष्टि जे असांखे भगवान, माण्हू चवनि था असांजो धर्म, असां ईअं हिंदू आहियूं, मुस्लिम आहियूं, सिख आहियूं, त असां ईअं कमु कंदासीं, असांजे धर्म में ईअं थींदो। लेकिन आत्मा जो सच्चो धर्म आहे शांति। असल में असां सभिनि खे हिन सृष्टि जे पाठ वॼाईंदे हुए ॾाढो शांत ऐं शुद्ध रहणो आहे। आत्मा जो असली धर्म छा आहे, शांति।
असांखे हिन दुनिया में पाठ ॿुधाईंदे हुए सदाई सुख शांति खुशी में रहणो, शांति सां कमु करणो। ये असांजो धर्म आहे। माण्हू चवंदा आहिनि असांजो धर्म, असां धर्म जे विपरीत कोई कम न कंदुसि। त भॻवान त असांखे चए थो तव्हांजी आत्मा जो धर्म ई आहे शांति ऐं पवित्रता। अॼु खां असांखे परमात्मा खां वाइदो करणो पवंदो कि असां कॾहिं बि पंहिंजो धर्म न भुलंदासीं, पंहिंजे धर्म जे विपरीत कम न कंदासीं। असां कॾहिं बि अशांत न, कॾहिं बि अपवित्र न थींदा। इन सां छा आहे कि असां जॾहिं भॻवान सां प्रॉमिस कंदा आहियूं न, त असांखे पोइ ओड़ी मदद बि मिलंदी आहे। कंहिंखे त बाबा चए चवनि था कि हिन करे सदा यादि रखो कि अगरि असांखे आवाज खां परे शांति जो अभ्यास करणो आहे त पंहिंजी पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदव त असांखे उहो शांति जी अनुभूति, जंहिंजे फलस्वरूप असांजा ॾाढा कम थी वेंदा आहिनि, सभु विघ्न सां मुक्त थी वेंदा आहिनि। अहिड़ी आत्मायूं परमात्मा जी भी मददगार थी वेंदियूं। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि सुठी माता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाग जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान है आवाज का परे श्रेष्ठ स्थिति में स्थित रहो। आवाज का परे श्रेष्ठ स्थिति में स्थित रही शांति की शक्ति जो अनुभव करने वाला बीज रूप बाबा सुनता। आवाज का परे रहो। इन दुनिया में रहेंगे वे भी असांखे जोर जोर सां ॻाल्हाए करे कम न कढाइणो, जेतिरो थी सघे घटि आवाज में जास्ती कम। तो बाबा चए थो हिन दुनिया में आवाज खां परे रहण जी श्रेष्ठ स्थिति जेकी हूंदी आहे उहा ॾाढी सुठी हूंदी आहे। जेकी आत्मा सदा खुद की आत्मा सम्झी परमात्मा की यादि कंदी आहे न, उहा सभिनि जे लाइ सुठा कम करे सघंदी आहे। हुनजो सभु कम ठीक थी वेंदा आहिनि। उहा आत्मा सदा शक्तिशाली हूंदी आहे, निर्भय हूंदी आहे। परमात्मा जी शिक्षा आहे जंहिंसां वेही करे हर कर्म कंदी। शक्ति हुनखे किथां मिलंदी अथसि? उहा आत्मा रोज अमृत वेलो उथी करे बाबा खे यादि कंदी। अमृत वेलो जेतिरो असां शांति सां परमात्मा खे यादि कंदासीं न मथे, ओतिरो असांजे जीवन में सुख शांति। त बाबा चए थो हिन रीति सुबुह सुबुह जो उथी करे भगवान ऐं बाबा खे यादि करे मन बुद्धि संस्कार शुद्ध हुजणा खपे। हीअं असां सनानु करूं ईअं करूं लेकिन मन में अशुद्धि है, मन में भी अशुद्धि न हुजे ऐं साफ़ सुथरा भी हुजूं। त बाबा चए थो ईअं असांखे अमृत वेलो करणो आहे। न त कॾहिं बि सुबुह उथंदा आहियो त बाबा खे यादि करे बाबा खां शांति की शक्ति वठंदा करो। मां शांत आत्मा, शांत आत्मा, शांत आत्मा। स्लोगन आहे महान आत्मा उहा आहे जंहिंजो हर बोल महावाक्य। महान आत्मा अर्थात ऊंची आत्मा के जो माण्हू कलाक ॻाल्हाए थो लेकिन कोई सार न आहे, कोई मतलब न आहे। माण्हू रोज ॿारनि खे सम्झाए थो लेकिन कोई मतलब न आहे। लेकिन असां अगरि हुनखे ॿ शब्द ई ॻाल्हायूं, ॿ शब्द ई तव्हां सभिनि सां ॻाल्हायो लेकिन अहिड़ा शब्द हुजनि जीअं त माण्हुनि जो जीवन ठही वञे। जेका महावाक्य हूंदा आहिनि, जीअं शब्द हूंदा आहिनि, थोरा ई हूंदा आहिनि बाक़ी हुनजो विस्तार ॾाढो हूंदो। ईअं असां थोरे शब्द में माण्हुनि खे सम्झ ॾियूं, ज्ञान ॾियूं।
जीवन में सुख शांति रहण जी राह दिखाए सच्चाई जी थोड़ी सी शक्ति, क्योंकि जितना सा परमात्मा की याद करे और थोड़ा शब्द गालेंगे ना तो वो परमात्मा की याद की शक्ति शब्दन में अच्छी है। ऐसा उन शब्दन की तीखी भी चाहिए ना तो उन्होंने आना आत्मा इनकी इज्जत समझ में अच्छी है। अभी शांत और ऐसा खुद अहंकार में ठीक करे अगर किसी समझाएंगे से न तो कभी भी सामू वालों समझी नहीं सकते। निरहंकारीपन की स्थिति में स्थिति करे हर एक के समझाएंगे कि परमात्मा की याद करे तो मां समझी इंदो शाह सही शाह कर शाह। ओम शांति। बाबा की याद करो।